अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं ख्वाजा नसीमुद्दीन अमी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर आम रिपोर्ट तव्हां सां शेयर कंदासीं रिपड़ीअ खां। असांजे रिपोर्ट सनाउल लाइ पंवर जी। रिपड़ीअ जे कचे वारे इलाइक़े में आबाद सरकारी ॿेलनि जी एराज़ीअ तां वणनि जी गैर क़ानूनी वाढी कराए फसल आबाद करण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। ॿेलनि में पाणीअ जा बोर लांढियूं ऐं बीठल फसलनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। इलाइक़े वासियुनि जो एहतजाज, नोटिस वठी ॿेला बचाइण जो मुतालबो। तफ़सील खां अॻे आगाह कंदासीं त रिपड़ीअ जे कचे वारे इलाइक़े जे सरकारी ॿेलनि कुंभर फेर, गुंदी बेलाक, शहाणी बेलाक, बुठ नारेजा, बुठ मंगणेजा, राहत ॿेलो, केटी अबूरो ऐं ॿियनि ॿेलनि में बीठल सरकारी वणनि जी गैर क़ानूनी वाढी कराए फसल आबाद करण जो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। उन रस में इलाइक़े वासियुनि चोॾियो ख़ान जागीराणी, गुलाम अकबर, गुलाम सरवर, मोहम्मद उर्स, हबीबुल्लाह, अब्दुल शकूर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन दाहींदे चयो त असीं मालवंद माण्हुनि जे गुज़र सफ़र जो ज़रियो चौपायो माल आहे ऐं माल जो चारो वरी ॿेलनि मां मिले थो। वण झंगली जीवत तोड़े इंसानी हयातीअ जे बक़ाउ लाइ तमामु ज़रूरी आहिनि। किरोड़े रुपया ख़र्च करे ॿेला बहाल करण खां पोइ वरी तेज़ीअ सां तबाह कया पिया वञनि, जेका इंतिहाई ॻणतीअ जोगी ॻाल्हि आहे। उन लाइ हुननि सिंध हाई कोर्ट ऐं ॿियनि आला अदालतुनि खां मुतालबो कयो आहे त जल्द नोटिस वठी ॿेलनि जी तबाहीअ खे रोके बहाल कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।